रमज़ान उल मुबारक जे भलारे महीने में बहुत वॾा फीडर ते मुक़ररु वापडा अमले बिजली जे डिगी ऐं हथरादू लोड शेडिंग करे पंहिंजे बचनि लाइ रोज़ी कंदड़ दुकानदारनि खां रोज़ी खसण में का बि कसर नाहे छॾी। उते ई सहरी अफ़्तारी ऐं तरावी निमाज़ जे टाइम ते बिजली बंदि करे रोज़ेदारनि खे परेशान करे छॾियो आहे। इन मौक़े ते शहरिन जे कम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रमज़ान जो भलारो महीनो ईंदो आहे त माना जेको सो मथां वफ़ाक़ तरफ़ां जेको सो या ऐलान कयो वेंदो आहे त रमज़ान शरीफ़ में जेको बिजली जी लोड शेडिंग जेका तमामु घटि कई वेंदी, पर उन जे बावजूद बि हिन महिल जेको आहे सो जेको बिजली जी का टाइमिंग आहे टोटल 24 कलाकनि में 1 कलाक या टोटल 2 कलाक अचे थी। ऐं उन में जेको आहे सो रमज़ान शरीफ़ जे भलारे महीने में जेको रोज़े रखणु टाइम माना तकलीफ़ थी थिए, उन टाइम में बिजली न आहे। जे रोज़े छॾणु वक़्तु उन टाइम बि न आहे। 5 वक़्तु निमाज़ जेका थिए थी बाजमा जेके मस्जिदनि में, उन में बि वॾी तकलीफ़ आहे। ऐं उन में जेके रोज़ात आहिनि उन्हनि खे तमामु घणी मुश्किलात अचनि बि थोरे। शहर बहुत वॾा वॾी आबादी हिकिड़ो रखंदड़ शहर आहे, जंहिंमें तव्हां अगरि असां पाण जे अगरि ॾिसूं पिया त उन जे केतिरनि ई महलनि में हिन महिल ताईं ट्रांसफार्मर जेके सड़िया पिया आहिनि उन्हनि ते का बि तवजह कान्हे का। छा हिते रमज़ान शरीफ़ में माना जेके माण्हू रोज़ा कोन था रखनि, छा उन्हनि महलनि में बिजली जी का ज़रूरत न आहे? जेके 1 या 2 कलाक बिजली अचे पई त उन में असां जेको आहे सो तमामु घणो हिकिड़ो माना तकलीफ़ में आहियूं। ऐं त उन खां अलावा जेको पूरो शहर जा उन जे आसपास में जा इन गिल्ड स्टेशन ते जेका बिजली जंहिं जॻह ताईं वञे थी पई, उन लाइन में टोटल बिजली जेका 24 कलाकनि मां 1 या 2 कलाक हले थी पई। त असां तमामु घणो जेको आहे सो उन में मुतासिर थियूं पिया। उन खां अलावा असां जेको आहे सो आला अख़्तियारनि खे अपील कंदासीं त जल्द खां जल्द हिते जेके बिजली जे अमले जा जेके मुलाज़िम रखियल आहिनि, जा जेके कमु कंदड़ इदारे में बाला ऑफिसर आहिनि, उन्हनि खे बि इहा शइ चवंदासीं त इन जी टाइमिंग बिजली जी चेक कई वञे ऐं इन्हनि जेके हिते बिजली जा रखियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। बिजली जो वॾो आज़ार आहे शहर में, ट्रांसफार्मर सड़िया पिया आहिनि। असीं रोज़ायत दुकानदार रोज़ायत सां सॼो ॾींहुं वेठा आहियूं, पर को बि उन जो तदारक नथो कयो वञे। बिजली जेको आहे तक़रीबन 2-2.5 महीना थिया आहिनि, असां त कॾहिं बि 12 कलाकनि में दुकान ते वेहूं था, बिजली न ॾिठी आहे। त छा आहे, जेकॾहिं अचे थी 10 मिंट सुबुह जो वरी गुम। ऐं इन जे लाइ जेको आहे पाणी जो मेन मसइलो आहे। जेका मस्जिदनि में रोज़ायतुनि जे लाइ वज़ू जे लाइ पाणी न आहे। ऐं वधि में वधि जेका तकलीफ़ आहे रोज़ायतुनि खे, मस्जिदनि में बिजली कान्हे, तरावीहनि ते बिजली कान्हे का। इन लाइ तमामु परेशान आहियूं। हुकुमरान जा जेके वाइदा हुया त असां बिजलियूं ॾींदासीं, हीअं कंदासीं, आवाम खे सहूलियत ॾींदासीं, पर उन जो हींअर ताईं को बि तदारक नथो कयो वञे। अमलो त पंहिंजी जाइ ते उहो ग़ाइबु आहे। उहे चवनि था असांजे कुझु बि वस न आहे का, पर असांखे महिरबानी करे ट्रांसफार्मर शहर जो ठाहे ॾिनो वञे ऐं दुकानदारनि सां मसइलो हल कयो वञे। सिलाई वारा दुकानदार आहिनि, असां परचून वारा आहियूं, वधि में वधि परेशान आहियूं। ऐं महिरबानी करे बिजली जो मसइलो हल करे ऐं तदारक कयो वञे। बहुत वॾा जे बिजली जो शदीद बहरान शहर जा जेको मेन ट्रांसफार्मर आहे उन शहर में 3 जामे मस्जिद आहिनि ऐं 3 ऊंदह में थियूं हलनि। रोज़ेदार सुबुह जो बि परेशान, तरावियुनि ते बि परेशान, अफ़्तारी में बि परेशान। को टाइम अहिड़ो न आहे जो माना जिन में रोज़ेदारनि खे को रिलीफ मिली सघे। ऐं उन खां पोइ शहर जो जेको ॿियो ट्रांसफार्मर माड़े जा महल आहे उहो बि सड़ियल आहे। किथे बि माना सॼो ॾींहुं बिजली वरी आहे बि कोन। तंहिंजे करे माना शहर जे बोज़ार वॾा जे रहवासियुनि खे न को बि रिलीफ नथो मिले। बोज़ार वॾा जा कारोबार सभु को तमामु घणो परेशान आहे। बिजली सॼो ॾींहुं आहे कोन, कारोबार ठप थी विया आहिनि, दर्जी लटा वठनि कोन पिया, माण्हू ॾाढा परेशान आहिनि। ऐं रोज़ायत जेके रोज़ा रखियो वेठा आहिनि उहे बि हिन महिल तमामु मुश्किलातुनि में आहिनि। हिते त बिजली वारनि जी वॾी नाजाइज़ी आहे। बिजली हथ सां फाल्ट हणाए सॼो ॾींहुं बंदि करे वेठा आहिनि। बिजली वारनि खां पैसा जेके आहिनि मंथली वठी हराम जी जेका कमाई पिया था खाइनि ऐं यूनिट बचाइण ख़ातिर हथ राति फाल्ट हणी वेठा आहिनि। मथो जो जेको शेड्यूल आहे असांखे ग्रेड तो पुछा कई आहे त 16.5 कलाक बिजली हलंदी, 7.5 कलाक लोड शेडिंग आहे। उन जे बावजूद बि इहे हथ राति फाल्ट आहियूं ऐं बिजली 20 कलाक बंदि करे वेठा आहिनि। रमज़ान शरीफ़ जो हे तमामु बहितरीनु महीनो आहे। हिन महीने में असांजे शहर में लोड शेडिंग आहे। पूरे पाकिस्तान जे कंहिं बि शहर में एतिरी लोड शेडिंग रमज़ान शरीफ़ जे हिसाब सां कान्हे का, जेतिरी बोज़दार वॾा जे शहर में आहे। तो हींअर सभु को परेशान लॻो पियो आहे। धंधे वारा परेशान आहिनि, दर्जी परेशान आहिनि, कारोबार वारा परेशान आहिनि। सो महिरबानी करे असां रिक्वेस्ट कयूं था त बोज़दार वॾा शहर में वधि खां वधि बिजलीअ जो जेको बहिरान आहे उहो ख़तमु कयो वञे त असां जीअं मतिलबु पंहिंजा कारोबार करे सघूं। उन खां पोइ मतिलबु जीअं असां हली सघूं, कंहिं कमकार सां को कमु करे सघूं। जेके बि आहिनि घर वारा बि हींअर परेशान लॻा पिया आहिनि, सभु को परेशान लॻो पियो आहे। सो महिरबानी करे जेतिरो थी सघो असां सां तावन कयो, असांजे शहर बोज़दार वॾा खे बहाल कयो। न त हींअर असां यकीन करे पुछो त लॾण ते परेशान आहियूं। हींअर चवंदा त बोज़दार वॾा मां असां लॾे किथे ॿाहिराड़ियुनि में वियूं, उहो असां लाइ बहितर आहे।
बोज़ार वारा जी एतिरो मतिलबु बिजलीअ जे लाइ बहिरान आहे। सो महिरबानी करे जेतिरो थी सघो असां सां तावन कयो जीअं बोज़ार वारा जी बिजली बहाल थी सघे। हिननि जो चवणो त शहर में ट्रांसफार्मर केतिरे ई अरसे खां सड़ियल आहिनि ऐं बिजली जी हथरादू लोड शेडिंग करे शहरनि खे परेशान कयो पियो वञे। हिननि वसवारनि खां सड़ियल ट्रांसफार्मर तब्दील कराइण ऐं बिजली जी लोड शेडिंग ख़तमु कराइण जो मुतालबो पिणु कयो आहे। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़रीअ सां गॾु शाहिद जाफ़री, जेकब न्यूज़ बोज़दार वॾा।